अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन जी बिरयानी। चिकन जी बिरयानी ठाहिण जे लाइ उसूल इहो आहे त जेतिरा चांवर हुजनि ओतिरो गोश्त हुजे। 1 किलो चांवर आहिनि त 1 किलो गोश्त हुजे, पर मां गोश्त थोरो घटि खयों आहे छो त असां वटि घणो गोश्त नथा खाइनि ॿार, त पोइ अक्सर ईअं थींदो आहे जो चांवर खाइजी वेंदा आहिनि ऐं उहे बूटियूं बचियल हूंदियूं आहिनि। मां तक़रीबन 3 पाव चांवर खयां आहिनि। हीअ चांवर मुंहिंजा पहिरियों खां अधु कलाकु थियो आहे मां भिॼाए रखिया आहिनि। ऐं हीअ चिकन जेको आहे तक़रीबन 1/2 किलो आहे। ऐं हीअ 3 पटाटा कटे मूं पीसिस करे रखिया आहिनि। हीअ लीमे जा स्लाइस आहिनि, हिकिड़े लीमे जा। कुझु सावा मिर्च आहिनि ऐं हीअ 2 चमचा वॾा खाइण वारा अदरक थूम पीठल। ऐं हीअ 1.5 नंढो चमचो पीठल ॻाढ़ा मिर्च, 1.5 नंढो चमचो लूणु, 1 नंढो चमचो पीठल धाणा ऐं थोरी हैड्रा। ऐं गरम मसालनि में हीअ 2 टुकड़ियूं दालचीनी जूं, हीअ कुझु कारा मिर्च, कुझु लौंग, कुझु नंढा फोटा। ऐं जेको थोरो गरम मसालो असां बिरयानी में इन लाइ वधीक विझंदा आहियूं छो त हुन में चांवर बि आहिनि, न त बोड़ में इन खां घटि पवंदो आहे। हीअ सुरह जीरी आहे, जेके पुलाव जीरी बि चवंदा आहिनि, 1 टीस्पून खां थोरी मथे आहे, इहा साफ़ु करे रखी आहे। ऐं हीअ 2 टेबल स्पून या 3 टेबल स्पून तक़रीबन खीर आहे, उन में ज़र्दे जो रंग मिलाए रखियो आहे। ऐं हीअ 2 टेबल स्पून सिरको आहे। इहो सिरको चांवरनि में पवंदो बॉइल थियण महिल। ऐं हीअ आहिनि कमाल पट आहे, कुझु लौंग ऐं कुझु टुकड़ियूं दालचीनी जूं, इहे बि असां चांवरनि जे पाणी में विझंदासीं। ऐं हीअ कुझु असां वटि फूदनो आहे, इहो बि असां बॉइल थियण महिल चांवरनि में विझंदासीं। ऐं हाणे सभिनी खां पहिरियों अचूं था देॻड़ीअ ते। 4 बसर, चइनि बसरनि जो मां दाग़ करे उन में 4 टमाटा विधा अथमि। ऐं उन्हनि में मां दाग़ में थोरो पाणी ऐं टमाटर विझी उनखे पचाइण लाइ हमेशह वांगुरु छॾे ॾिनो त जीअं थोरो बसर ॻरी वञे। सभिनी खां पहिरियों असां हिन में शामिलु कंदासीं, बाहि थोरी मां तेज़ थी कयां, असां हिन में विझूं था हीअ अदरक थूम। हाणे अगरि असां बोड़ में जेकॾहिं 1 वॾो चमचो भरियल विझूं था त असांखे बिरयानीअ में 2 वॾा चमचा विझणा पवंदा, छो त असांखे उहा चांवरनि जी बि विझणी आहे। चांवर पवंदा हुन में, त असांखे थोरो मसालो वधीक खपे। लूणु मिर्च तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां खणी सघो था। मां बोड़ में घणो करे 1 नंढो चमचो विझंदी आहियां मिर्चनि जो, पर मां हिन में 1.5 विधो आहे छो त चांवर पवंदा त ज़ाहिर पोइ हुन में असांखे घटि महसूसु थींदो मिर्चनि जो ज़ाइक़ो। सो अदरक थूम मूं विझी आहे, इनखे असां 2 मिंट पचाईंदासीं। ॾिसो, अच्छा उर्दू में ये मैं थोड़ा सा रिपीट कर दूँ। 4 प्याज ब्राउन करके 4 टमाटर डाल के थोड़ा सा पानी डाल के मैंने छोड़ दिया था ताकि प्याज गल जाए। आधा किलो चिकन है, 3 पाव मेरे पास चावल है, 2-3 आलू हैं, ये छोटे बड़े थे तो मैंने टुकड़े कर दिए। लेमन स्लाइस है 1, कुछ हरी मिर्चें, ये मसाला लाल मिर्च, नमक, धनिया और हल्दी, ये स्याह ज़ीरा, पुलाव ज़ीरा, और ये सालन में डालने के लिए दालचीनी, काली मिर्च, लौंग और ये छोटी इलायची। चावलों के ऊपर डालने के लिए दूध में 2-3 चमचे दूध है, उसमें थोड़ा सा येलो कलर जर्दे का रंग डाल दिया। चावलों में डालने के लिए 2 चम्मच सिरका। चावल में डालने के लिए ये तेज़पत्ता और ये कुछ लौंग और 2-3 टुकड़े दालचीनी के, और ये थोड़ा सा पुदीना है। तो अभी हम इसको स्टार्ट करते हैं पकाना। हमारे सिंधी जो खाने होते हैं वो कम मिर्च मसाले से बनते हैं। सिंधी बिरयानी में लोग पता नहीं क्या क्या डाल रहे हैं, तली हुई प्याज और कौन से मसाले नहीं जाते। जिस तरह हम लोगों ने चाइनीज़ खाने को अपने टेस्ट का बना लिया, इटालियन को अपने जायके का बना लिया, ठीक है, तो इसी तरह ये सिंधी बिरयानी को भी लोगों ने अपने जायके का बना लिया। तो ऐसा नहीं है। तो असांजी सिंधी बिरयानी में जेको हल्को मिर्च मसालो, सिंधी खाधनि में हल्को मिर्च मसालो हूंदो आहे, घणा मसाला न हूंदा आहिनि। अच्छा, ही मूं लेमन स्लाइस चांवरनि में विझण लाइ रखिया आहिनि। या त लेमन स्लाइस विझो या खुश्क आलू बुखारा, सुकल आलू बुखारा मिलंदा आहिनि, उन्हनि खे थोरी देरि पाणी में भिॼाए रखिबो आहे, पोइ उन्हनि खे चांवरनि में मिक्स कबो आहे जॾहिं दम में तह हणंदा आहिनि, ठीकु है। या तो लेमन स्लाइस या फिर सूखे हुए आलू बुखारा। सो असांजो ही अदरक थूम पचे पई। हाणे असां हिन में चिकन विझंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चिकन तव्हां बिल्कुलु उहो ई बैलेंस खणी सघो था जेको रूल आहे, जेतिरा चांवर ओतिरो चिकन, उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। लूणु मिर्च बि तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जो खणी सघो था।
उनजी काई पाबंदी ना है। हाँ असां हिनखे चिकन खे थोड़ी देर भुञंदासीं। अच्छा, जब तक ये चिकन भुन रहा है, ये मैं दिखा दूँ, पानी मैंने इसमें डाल दिया, हल्की आंच पे रख दिया है। अभी इसको मैं उबाल नहीं रही हूँ, गर्म हो रहा है। थोड़ी देर के बाद मैं इसकी आग तेज़ कर दूँगी। तो जब ये उबलने लगेगा तब मैं उसमें वो मसाले सारे डाल दूँगी। और हमेशा बड़ा बर्तन होना चाहिए, खुला बर्तन, ज़्यादा पानी, ताकि चावलों को उबलने का अच्छी तरह से मौका मिले। अगर बर्तन छोटा होगा तो चावल उसमें बिल्कुल गल के और चिपक जाएंगे एक दूसरे के साथ, ठीक से वो उबलेंगे नहीं। हमेशा वॾो थां खणो, घणो पाणी विझो, खुलियल थां में खुले तरह सां चांवरनि खे उॿरण ॾियो। यानी अगर सोढ़ो थां हूंदो, नंढो हूंदो, तो उनमें चांवर सही सां बॉयल न थींदा। सो ही मुंहिंजो पाणी हिन में विधो आहे मूं, चांवर जी तादाद खां मिक़दार खां इलाही घणो आहे। जॾहिं मां हिन में चांवर विझंदमि त तव्हांखे अंदाज़ो थींदो त केतिरो पाणी विझणो आहे। ठीकु आहे। सो ही चिकन असां जो भुॼे पियो, थोड़ी देर भुञंदासीं हिनखे, पोइ हुन में असां पटाटा शामिल कंदासीं। सिंधी बिरयानी में आलू ज़रूर होते हैं और उसका मसाला जो होता है ना वो ज़्यादा होता है, उसमें चावल बिल्कुल खुश्क नहीं होते। तो असांजी बिरयानी में पटाटो ज़रूर हूंदो आहे, ऐं बसरनि ऐं टमाटनि जो, अदरक थूम जो बि मसालो ज़रूर हूंदो आहे, ऐं उन खां अलावा मिर्च मसाला हल्का हूंदा आहिनि। हाणे मां हिनखे भुञंदी रहंदसि थोड़ी देर। चिकन मुंहिंजो भुॼी चुको आहे। हाणे हिन में असां विझंदासीं पटाटा। पटाटनि सां भुञंदासीं ऐं उन सां गॾु गॾु असां हीअ ड्राई मसाला जेके बि आहिनि उहे सॼा हिन में शामिल कयूं था। ऐं हाणे असां हिन में विझंदासीं गरम मसालो बि गॾु गॾु। हीअ असांजो गरम मसालो पइजी वियो। तव्हां ॾिसंदव हाणे बोड़ जी शक्ल केॾी सुठी थी लॻे पई। अच्छा, उन खां अलावा मां तव्हांखे दही ॿुधाइणु विसरी वियमि। दही बताने में भूल गई थी। ये तकरीबन 1 प्याली दही है, आधा पाव से ज़्यादा ही होगी थोड़ी। ये हमें चाहिए होगी सालन में डालने के लिए। ये अधु पा खां थोड़ी वधीक ही आहे, सम्झो अधु पा ॾही सम्झो। ये असां हिन बोड़ में विझंदासीं। ऐं कुझु ॾही इन खां अलावा बि रखी आहे मूं, जेका वरी चांवरनि खे दम में विझंदमि। वो प्रोसेस मां तव्हांखे पोइ ॾेखारियां थी। थोड़ा सा और दही चाहिए होगा हमें आखिर में दम में डालने के लिए। ये बोड़ मुझे चंगी तरह भुजी वियो आहे। अच्छा, हिन में पानी बिल्कुल न पवंदो कंहिं भी सूरत में, किसी सूरत में इसमें पानी नहीं डाला जाता। इसको इसी तरह भून के दही डाल के हम दम पे लगाएंगे। पानी बिल्कुल भी नहीं डालना, ठीक है। ये दही मूं विझी छॾी आहे। हाणे असां हिनखे घुमायूं था। 2 मिनट में चमचो हलाईंदासीं ऐं पोइ हुनखे हल्की बाहि ते ढक ॾेई पचण लाइ छॾे ॾींदासीं। ठीक है। इसको दही को मिला लिया अच्छी तरह से। आंच जो है वो बिल्कुल भी धीमी नहीं करनी, धीमी से थोड़ी सी ज़्यादा और दरमियानी से थोड़ी कम। इसको अगर हम बहुत हल्की आग पे पकाएंगे तो ये चिकन पानी छोड़ देगा, फिर इसको सुखाना मुश्किल है। इसलिए उसको थोड़ा सा दरमियानी आंच के करीब, ठीक है, विचोली बाहि ते थोड़ो पचाईंदासीं। विचोली खां थोड़ी घटि ऐं हल्के खां थोड़ी वधीक। तो जीअं हिन जो इहो दहीअ जे पाणी में चिकन ॻरी वेंदो ऐं पटाटा बि ॻरी वेंदा। आग कम कर रही हूँ मैं। और अब मैं ये पानी की आग फुल कर रही हूँ। इसको मैंने फ्लेम को फुल कर दिया है। पानी जी बाहि मूं तेज़ कई आहे। असां हिन में विझूं था सभिनी खां पहिरियों ही पुदनो। मूं काफ़ी देर खां इहो कढी रखियो, इन करे थोड़ो कारो थी वियो आहे, पर कोई इहो मसलो नहीं। उसके साथ ये कमाल पटर ही लौंग ऐं दालचीनी, ठीकु आहे, इहे विधासीं। अञा ही सिरको हाणे न विझंदासीं। जंहिं महिल चांवर बॉयल थींदा तो चांवरनि सां गॾु, अच्छा, चावल के साथ और नमक डालेंगे। ये जो नमक मैंने दिखाया था वो सिर्फ सालन का था, तो चावलों के लिए अलग से नमक हमें डालना है। तो अब ये इस मसाले के साथ इसको हम बॉयल करेंगे फुल आंच पे। इनके असां चेक कयूं था बोड़ खे। बोड़ ॾिसो असांजो पचे पियो।
इन सां गॾु असां हिन में विझंदासीं हाणे सावा मिर्च, हरी मिर्चें मिला देंगे अभी और फिर इसको छोड़ देंगे। आप देख रहे हैं कि इसमें पानी नहीं है। अच्छा, ॾही जेका है मूं हिकिड़ी कंपनी जी यूज़ कई आहे, त जेकॾहिं तव्हांजी घर जी ॾही हूंदी त उनमें ज़रूरु पाणी हूंदो या बाज़ार जी ॾही हूंदी। ठीकु आहे, अगरि कंपनी जी ॾही में पाणी न हूंदो आहे इन करे घणो न निकिरंदो। तो जेकॾहिं तव्हांजी घर जी ॾही हुजे या मार्केट जी ॾही हुजे उनमें उसमें से पानी निकलेगा बहुत, जो मार्केट से दही आएगी, खुला जो दही आता है। तो फिर वो ख्याल रखिएगा कि आँच उस हिसाब से रखें कि वो पानी बिल्कुल खुश्क हो जाए और तेल अलग नज़र आए। शोरवा बिल्कुल नहीं होना चाहिए, रस न हुजे न बोड़ में बिल्कुल भी। हेॾा पानी असांजो बस बॉयल थियण वारो आहे थोड़ी देर में। पानी खोल रहा है, पानी मुझे टचके पियो। हाणे मां हिन में चांवर विझंदसि और चावलों में ये कम पानी है, चावलन में ॾिसो पिया पानी थोड़ा है, इसलिए मैं इसको फेंकूंगी नहीं। ये पानी भी मैं उसी देगची में डाल दूंगी जो बॉयल हो रहा है। अच्छा, चावल के लिए मैंने नमक निकाल के नहीं रखा, क्योंकि आप जितने चावल बना रहे हैं उस हिसाब से डालेंगे। कुछ लोग कम खाते हैं, कुछ ज़्यादा। पहले थोड़ा सा डालें, फिर चावल चख लें, चेक करें, अगर कम लगे तो फिर थोड़ा और डालें। ठीकु आहे। त चांवरनि जे लाइ लूणु जेको आहे मां ईअं ई अंदाज़े सां विझंदसि ऐं कढी मापे नथी रखी सघां, छो त चांवरनि में पाणी इलाही हूंदो आहे, त उहो पाणी असांखे हारणो बि हूंदो आहे, त असांखे पाणी जे हिसाब सां थोरो लूणु विझणो पवंदो। त हमेशह पहिरियों घटि लूणु विझो, उनखे चखो, चेक कयो, अगरि तव्हांजे टेस्ट ते पूरो आहे त ठीकु आहे, न ई पूरो त तव्हां उनखे थोरो ॿियो मिलाए था सघो। ऐं लेमन स्लाइस ॾिसो, मूं हिननि मां ॿिज कढी छॾिया आहिनि, इसमें से बीज निकाल दिए। बीज नहीं, वो कड़वे होते हैं, तो हमेशा बीज निकाल देने चाहिए। तो मैं बीज इसके मैं निकाल चुकी हूँ। ये चावल मुँह विधा है, चावल डाले मैंने, लेकिन मैंने आग कम कर दिया आप लोगों को दिखाने के लिए कि पानी का लेवल देखें कि चावल मेरे जितने थे उसमें से कोई 4 उंगलियों से भी ऊपर, 4-5 उंगलियां ऊपर, यानी कि तकरीबन 3 इंच ऊपर पानी है। इतना ज़्यादा होनी चाहिए। इसकी आग में बढ़ा रही हूँ ताकि ये बॉयल हो जाए अच्छी तरह से। हाणे हिन में असां विझंदासीं सिरको ऐं लूणु। ही 2 टेबल स्पून सिरका। 1 किलो तक चावलों में 2 टेबल स्पून सिरका डाल सकते हैं। ये इसको डालने की वजह यह है कि चावल खड़े खड़े रहेंगे। ही सिरको इन लाइ विझंदासीं त चांवर ॻंढा न थींदा, उहो दाणो दाणो अलॻि रहंदा। ऐं हाणे ॿियो लूणु मां विझां थी। देखिए, नमक में अंदाजे से डाल रही हूँ, क्योंकि इसका पानी हम फेंकते हैं चावलों का, थोड़ा सा ज़्यादा डालते हैं आम चावलों से। और फिर जब ये पकेगा, अच्छा, चावल बिरयानी के कभी भी पूरे नहीं गलाते। उर्दू में कहते हैं एक कन्नी छोड़ देते, यानी कि थोड़े से कच्चे छोड़ देते। ठीकु आहे। चांवरनि खे फुल न ॻारिबो, चांवर थोड़ा थोड़ा ॻरी वञनि ऐं थोड़ा कच्चा हुजनि। त हाणे असां हिनखे ॾियूं था ढक, त जीअं हीअ आराम सां बॉयल थियनि। तेसिताईं असां ॿोड़ खे ॾोई घुमाए वठूं। हीअ तव्हां ॾिसो, ऑयल जेको आहे बिल्कुलु अलॻि थी वियो आहे ऐं पटाटा ऐं चिकन भी अधु कचो पको आहे। हिन में रस न हुजे हिन ॿोड़ में। अच्छा, तेल भी थोड़ो आम बोड़ खां वधीक पवंदो आहे, छो त चांवरनि जे हिस्से जो तेल भी हिन में ई पवंदो। ठीकु आहे। सो हमेशह लूणु विझी करे चखंदा कयो, नमक डाल के चखना चाहिए। मिर्चें अगर किसी को ज़्यादा पसंद हो तो हरी मिर्च के काट के डाल सकते हैं। हरी मिर्चें हम तो ज़्यादा तीखा नहीं खाते, इसलिए नहीं डाल रहे। ये तब तक ये ऐसे ही हल्की आंच पे दम पे रहेगा जब तक मेरे चावल रेडी हो जाएं। और छलनी मेरी तैयार है, सिंक में रख दी है मैंने पहले से, ताकि जैसे ही मेरे चावल बॉयल हो तो मैं यहाँ इनको छलनी में छान लूँ। यहाँ पे देखें तकरीबन सारी चीज़ें जा चुकी हैं दोनों देगचियों में। सिर्फ ये स्याह ज़ीरा, लेमन स्लाइसेस और ये दूध में जर्दे का रंग मिलाया हुआ ये दम पे लगेंगी सारी, जब चावलों की हम तहें लगाएंगे। ठीकु आहे। त ही 3 शयूं असांजूं जेके आहिनि, ही सुरह जीरी, पुलाव जीरी ऐं ही लीमे जा स्लाइस, इहे असां चांवरनि में मिक्स कंदासीं दम में। ऐं पोइ फाइनली मथां जर्दे जो रंग विझंदासीं। ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त थोरी ॾही बि मां हिन जे मथां विझंदमि, त उहा बि मूंखे विझणी आहे। चांवरनि खे चेक कयूं था। ही ॾिसो, खुले पानी में, खुले थां में, खुले हुए बर्तन में और खुले पानी में ये उबल रहे हैं। अभी हम इनको चेक करेंगे, इनका नमक भी, और इनको देखेंगे कि ये कितने पके हैं। हमेशा ये तरीका है चेक करने का। थोड़े से चावल ले लें,
थोड़े से चावल ये मैं ले रही हूँ, इसको भी देखेंगे। नमक जो है वो पूरा है, लेकिन अभी ये पूरी तरह पके नहीं। थोड़ा सा 2 मिनट और मैं इनको पकाऊंगी, ये फिर मेरी मर्ज़ी के हो जाएंगे कि जैसे बिरयानी के लिए हमें चाहिए। फिर मैं इनको ढक्कन दे देती हूँ, लेकिन ढक ॾियां थी ॿीहर। अञा थोड़ा कचा आहिनि, कचा ई छॾिणा आहिनि, पर हे कुछ वधीक कचा आहिनि। अञा 2 मिनट ॿिया मां हिननि खे बॉइल कंदसि। चांवर ही बिल्कुलु परफेक्ट बॉइल थी विया आहिनि, थोड़ा थोड़ा कचा आहिनि। हाणे मां हिननि खे छाणी में छाणियां थी। छाणी मुंहिंजी रेडी आहे। चांवर मां छाणे छॾिया आहिनि। हिन मां ही जेके मोटा मोटा मसाला आहिनि मां कढी थी छॾियां। ये मोटे पीसेस निकाल दें, पत्ते हैं, दालचीनी के बड़े टुकड़े ये हटा दें। उन खां पोइ असां देगड़ी में, अच्छा मैं कभी भी ज़्यादा तह नहीं लगाती हूँ, हमेशा मैं एक तह चावलों के नीचे लगाती हूँ, बीच में सारा सालन और फिर ऊपर से बाकी बचे हुए चावल। तो ये अभी भी मैं यही करने वाली हूँ। तो हमेशा ये मैं निकाल देती हूँ कि ये फिर बुरे लगते हैं मुझे बहुत। आधे चावल डाल चुकी हूँ मैं इसमें। अभी हम इसमें थोड़ा सा स्याह ज़ीरा डालेंगे, अधु सुरह जीरी, ठीक है, तकरीबन चावलनि में मिलायूं था। ऐं थोड़ा लेमन स्लाइस, ये तकरीबन 4-5 मूं हिन में विझी छॾिया आहिनि। थोड़े से लेमन स्लाइस और थोड़ा स्याह ज़ीरा, अब इसमें करूँगी मिक्स। सिंधी में पुलाव हुजे या बिरयानी हुजे, पुलाव हो या बिरयानी हो, उसमें ये हम स्याह ज़ीरा, पुलाव ज़ीरा ज़रूर डालते हैं। इसके बगैर हमारे चावल कंप्लीट नहीं होते। अच्छा, हाणे मां हिन में अधु चांवर विधा आहिनि, मथां मां इहे पूरो ई बोड़ विझंदसि ऐं पोइ मां हिन जे मथां बाक़ी चांवरनि जो जेको आहे तह ठाहींदसि। अब ये चावलों के ऊपर ये मैंने सारा सालन डाल दिया है। सॼो मसालो ऐं पटाटा ऐं चिकन मां हिन जे मथां फैलाए चुकी आहियां। हाणे असां हिन जे मथां बाक़ी जेका चांवरनि जो तह ठाहींदासीं। ये बाक़ी बचियल चांवर मां हिन जे मथां विधा आहिनि, हिनखे असां चङी तरह सां हिन जे मथां फैलाईंदासीं। हाणे ॾिसो अगलो प्रोसेस। बचल सुरह जीरी, स्याह ज़ीरा जो भी बचा हुआ था वो इसके ऊपर पूरा डालेंगे। लेमन के स्लाइस थोड़े से ये बचे हुए, इसको भी मैं ये भी चावरन में विझी थी छॾियां। अच्छा, इन सुरह जीरे थोड़ा फैलाए था छॾियो। ये स्याह ज़ीरा एक जगह जमा हो रहा है, इसको थोड़ा सा फैला देते हैं। ये हो गया। अब डालेंगे हम ये येलो कलर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पीलो रंग मूं खीर जे 2-3 चमचनि में मिलाए रखियो, इहो असां हिन जे मथां विझूं था। हिन जो ॾाढो प्यारो कलर ईंदो। अगर तव्हां पाणी सां विझंदा आहियो न, पानी में अगर येलो कलर मिलाएंगे तो उसका रंग जो है बहुत ब्राइट तेज़ आता है, इसलिए दूध में मिलाने से वो थोड़ा हल्का आता है। हाँ, ये दही में इसके ऊपर 3 चम्मच तकरीबन डाल रही हूँ मैं। 3 चमचा ॾही असां हिन जे मथां विझंदासीं ऐं तव्हां ॾिसो हिन जो ॾाढो सुठो ज़ाइको ऐं ॾाढो सुठो हिन जो टेक्सचर ॾहीअ जो ठहंदो, जेको तव्हांखे खाइण में तमामु घणो वणंदो। हाणे 2 मिंट मां हिन जी बाहि तेज़ कंदमि त जीअं हिन में बाफ़ जमा थिए ऐं उन खां पोइ मां हिन खे दम ते रखी छॾींदमि। 2 मिनट आग इसकी तेज़ करेंगे ताकि भाप जो है वो जमा हो जाए। उसके बाद हम इसको दम पे लगा देंगे। ॾिसो बिल्कुलु सादी सिंपल बिरयानी आहे, असल रियल सिंधी बिरयानी। ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे रेसिपी त ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि कुछ मां सेखारियां तो वो तव्हां आसानी से ॾिसी सको। अगर आपको अच्छा लगा हो तो उसको आप लाइक करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि फ्यूचर में भी जो कुछ सिखाया जाए वो आप देख सकें। अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे। खाधो हमेशा प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। सो वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। हिनखे हाणे मां रखां थी 10-15 मिंट दम ते, उन खां पोइ हिन जो ढक लाइ ॾिसंदासीं त छा सूरत हाल आहे। 15 मिंट गुज़री चुका आहिनि। इन विच में मां उहे थांप धोई छॾिया जेके हिन वक़्त ताईं ख़राबु थिया हुया।
ऐं ईअं ई करणु घुरिजे। टाइम जो सही इस्तेमालु इहो ई आहे। हाणे असां चेक कयूं था पंहिंजे चांवरनि जो दम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सॉरी, इलाही सारी बाफ़ ठही चुकी आहे ऐं इहा बाफ़ ई हूंदी आहे जंहिंसां चांवरनि खे दम ईंदो आहे। ऐं तव्हां ॾिसो ॾही जे मथां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन्हनि खे हाणे असां डिश में कढंदासीं। सो हीअ मुंहिंजी मज़ेदार सिंधी बिरयानी तयारु आहे। ठाहियो ऐं मूंखे ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी। कोई सुवालु हुजे, कुझु पुछिणो हुजे, पंहिंजो तजुर्बो कयो, पंहिंजी तस्वीरूं शेयर कयो त उहो कमेंट में तव्हां लिखी सघो था। वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।